सिंधु दरिया में पानी की खोट जो जाइज़ो वठण लाइ क़ौमी असेंबली की क़ाइमा कमेटी ऐं वापडा के वफ़द सखर बैराज पहुची टेक्निकल टीम ऐं वाचर कमेटी से गॾिजी पानी की खोट वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो। उन मौके ते क़ौमी असेंबली की क़ाइमा कमेटी के मेंबरन ख़ालिद मंगसी, रियाज़ुल हसन ऐं ॿियनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पानी की खोट जो मसलो ॾिसण आया आहियूं, मामले जो हल कढींदासीं। पानी की खोट सबब सूबे अंदर ज़राअत मुतासिर थी आहे। कैनालनि मां पानी चोरी रोकण लाइ पंजाब ऐं सिंध जे सूबाई हुकूमतन के कदम खणण घुर्जनि। हुननि चयो त असां कोशिश करे रहिया आहियूं त कानून मुताबिक़ सिंध, बलोचिस्तान ऐं पंजाब के पूरो पानी मिले। हुननि चयो त सिंध जो पानी पंजाब चोरी नथो करे। पंजाब चश्मा जहलम लिंक कैनाल मां पंहिंजे हिस्से जो पानी खणी रहियो आहे। हुननि चयो त हिन वक़्तु समूरे मुल्क में पानी जी खोट आहे। बरसातूं न थियूं आहिनि। कंहिंखे बि कंहिं ॿिए ते पानी चोरी जो इल्ज़ाम लॻाइण न घुर्जे। मामले जे हल तरफ़ वञण घुर्जे। हुननि चयो त तोसा ऐं तरबेला मां ईंदड़ पानी किथे गायब थी वेंदो आहे, उहा अहम ॻाल्हि आहे। पंजाब में पानी चोरी थी रहियो आहे, जंहिंखे रोकण जी कोशिश कई पई वञे।